अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। मुनाज़रा डूंज तंहिंजो ज़िक्र हले पियो। अॼु जे हिन एपिसोड नंबर 19 में मुनाज़रा डूंज में अॻियां कोरो कोरो थियो तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थींदी। मुनाज़रा डूंज में जेको ॿियो मौज़ू हो जंहिं मथे मुनाज़रो थिए वारो हो उहो गैरुल्लाह वटां यानी अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां पण मदद घुरणी, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पुकारणो, अल्लाह ताला खां सिवा ॿिए कंहिं वटां घुरणो, ई जाइज़ आहे कि नाजाइज़ आहे। इन मथे बहस करे सामली दुर्म जा कातियार जा जेको मौलवी हुआ उहो ऊभा थिया अने उन सूर यूनुस जी आयत नंबर 62, 63 ने 64 तिलावत कयूं। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुश्रा फिल हयाति दुनिया व फिल आखिरा ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। जे सुनो अल्लाह जा जेको प्यारा आई वलीअ जेको आई उन मथे ख़ौफ़ न आई, उहो गमगीन न आई, जेको ईमान वारा आई ऐं अल्लाह खां रिॼनि था उन लाइ करे दुनिया में बशारत आहे, आख़िरत में बशारत आहे ऐं अल्लाह जे हुक्म में कीअं पण तब्दीली न आई ऐं इहा वॾी कामयाबी आहे। पीर साहब फरमायो जे न्यारो अल्लाह जा प्यारा अल्लाह जा वली अहिड़ा वेहनि था जंहिंखे कीअं ख़ौफ़ नथो वे, कीअं गम नथो वे, उन लाइ करे ख़ुशख़बरियूं वई त पोइ दुनिया में पाण उन वटां मदद कुला नथा घुरी सघूं। ॿई हिकिड़ी हदीस पेश कयूं जो अल्लाह ताला फरमाए थो वमा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन नवाफिल हत्ता उहिब्बहु। जे अल्लाह ताला फरमाए थो जे मुंहिंजो बानू हमेशह लगातार नफ़िल पढ़ी पढ़ी मूंखे ओॾो थिए थो, हाँ आऊं पोइ उन सां मुहबत कयां थो न पोइ जर उन सां मुहबत कयां थो तर आऊं उन जा कन बनी वञा थो जंहिं कन सां सुणे थो, उन जूं अखियूं बनी वञा थो जंहिं अखियुनि सां उहो ॾिसे थो, अने उन जा आऊं हथ बनी वञा थो जंहिं हथ सां उहो वस्तु पकड़े थो, उन जा आऊं पग बना थो जंहिं पग सां उहो हले थो। पोइ पीर साहिबु चऊं जे इन हदीस मुंहिंजा ई मालूम थिए थो जे बानो अने अल्लाह ताला ॿ हिकिड़ा थी वञे था। तंहिं मथे अरब साहिबु जवाबु ॾिनो जे जेको पंहिंजा आलिम हुआ अरब साहिबु अब्दुल अज़ीज़ अरब साहिबु उन जवाबु ॾिनो जेकॾहिं अल्लाह अने बानो ॿ हिकिड़ा थी वञे था त इन जो मतिलबु ई आहे जे काइनात में घणा माबूद अने अल्लाह थी विया। पोइ कुल हू अल्लाहु अहद जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई फरमायो अल्लाह हिकिड़ो जाए, इन जो कुर मतिलबु रहंदो बाक़ी, इन आयत जो कीअं मतिलबु बाक़ी कीअं न रहंदो पोइ, अने ही मड़ा खूटियूं ॻाल्हियूं आहिनि। तंहिंखां सवाइ अल्लाह ताला न खाए थो न पीए थो, न अल्लाह ताला खे ॿिए कंहिं वस्तु जी क़ज़ा हाजत वग़ैरह जी ज़रूरत आहे, अने बाने खे इन मिड़ी वस्तुअ जी ज़रूरत पए थी त कोरो हिकिड़ो बानो जेकॾहिं अल्लाह बनी वञे थो त उनखे खियण पीअण जी क़ज़ा हाजत वग़ैरह जी ज़रूरत न आहे। बाना दुनिया में त मरी वञे त मौत अचे थो त को नौज़ बिल्ला अल्लाह मथे मौत अचींदो। ई ॻाल्हि चई करे अब्दुल अज़ीज़ साहिबु पीर साहिब जो रद्द कयूं। पोइ पीर साहिबु जेको रहिया तंहिंजो जवाबु ॾींदे अब्दुल अज़ीज़ साहिबु चऊं जे हदीस में जेको आयो आहे जे आऊं उनजी अखि बना थो, उनजो कन बना थो, उनजो हथु बना थो, उनजो मतिलबु ई आहे जे आऊं उन बाननि जे साथ हमेशह रहां थो। जीअं अरब में मशहूरु ई मुहावरो आहे, चई में अचे थो जे अंत रूही अंत ऐनी अंत समई, जे तूं मुंहिंजो रूह आहीं, तूं मुंहिंजी अखि आहीं, तूं मुंहिंजो कन आहीं। इन से मुराद ई आहे जे वधारे मुहबत आहे अने पाण हमेशह साथ हूंदा। पोइ पीर साहिबु फरमाई था जे पीर जे वॾा जेको अल्लाह जा वली हुआ उहे जेकॾहिं अहिड़ा अल्लाह खे उॾा वेनि था त पाण उन वटां कुला नथा मंगी सघूं। हज़रत उमर जे बारे में अचे थो जॾहिं उमर जेको आहे डूंगर वटि आवाज़ु ॾेई करे जंग में चएं या जबल सारिया या जबल सारिया, ऐं सारिया जबल में छुपियल दुश्मन उभो थी। इहा आवाज़ु एतिरी ख़तरनाक हुई जे सारिया जबल हज़रत उमर नो घणो लमो हो पर उते उहा आवाज़ु पुॼी वई, इहा पण हिकिड़ी मदद वई। अने क़ुरान में अचे थो सूरह नमल में क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही, जे सुलेमान अलैहिस्सलाम जरा ई पुछियो जे बिल्क़ीस जो जेको तख़्त आहे उहो तख़्त मूं वटि केरु खणी अचींदो, त हिकिड़े सरकश अने वॾे जिन चई जे आऊं वटि उहो तख़्त खणी अचां
एतिरी वार में जे ऐं अॼु जॻहि मथे वेठा आहियो या उथियो त हिन मांदई आं वटि उहो तख़्त खणी अने आउं हाज़िर थी वञा। त सुलेमान अलैहिस्सलाम जेकॾहिं जिन वटां मदद घुरी सघनि था त पाण वलीअ वटां अलाह जे बाने वटां मदद कुला नथा घुरी सघूं। हज़रत अली रज़ी अलाह ताला उन जे ज़माने में कंहिं माण्हूअ शाम वारे मावड़े मथे लानत कई, शामीअ मथे, त अली रज़ी अलाह ताला फरमायो जे शाम जो जेको माण्हू रेवराई मणी मथे लानत न कयो उन में अमुक अब्दाल यानी अलाह जा वली आहिनि। पोइ इहा आयत पीर साहिबु पढ़िया जो वमई युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा, जंहिंखे अलाह गुमराह करे तंहिंजो को वली न को मुर्शिद न आहे। ने पुठियां इन आयत पुठियां ॿ रुकूं पढ़िया जंहिंजो तर्जुमो न कयूं, तफ़सीर पण न कयूं, कुला जो वक़्तु पूरो थी वियो हो। इन जो जवाबु ॾियण लाइ करे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह उबा थिया। शुरूआत कयूं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। सूरह फातिहा पढ़िया अने पोइ मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे मूंखे घणो अफ़सोस थियो, मूंखे घणो अफ़सोस थियो जे एतिरा मड़े मौलवीअ उथिया तक़रीरूं कयूं जंहिंमें नबीअ जूं पैगम्बरनि जूं वलीअ जूं वाखाणूं कयूं, पर अलाह जी वाखाण कंहिं न कई। इन ॻाल्हि ते मूंखे घणो अफ़सोस थियो आहे। अलाह ताला क़ुरान में फरमाए थो वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, जे सलात सलाम दुरूद ई नबीअ मथे पढ़े में अचींदा अने तारीफ़ूं अलाह जूं करे में अचींदियूं, पर हिते ख़ाली नबीअ जूं पैगम्बर जूं रसूल जूं तारीफ़ूं थियूं, अलाह जी तारीफ़ कंहिं न कई। इन ॻाल्हि मथे मूंखे अफ़सोस थियो आहे। पोइ मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह फरमायो जे मदद मंगणी का दुआ घुरणी इहा हिकिड़ी बंदगी आहे, हिकिड़ी इबादत आहे, अने इबादत अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पण की न कराबी। अलाह ताला फरमाए थो जे क़ुरान करीम में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, जे अलाह असीं ख़ासि अने ख़ासि तौजी इबादत कयूं था, सिर्फ़ु अने सिर्फ़ु तौजी इबादत कयूं था, सिर्फ़ु अने सिर्फ़ु तो वटां मदद घुरूं था। अने इन आयत में जेको इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अखर आया आहिनि, इन जो तर्जुमो जी थिए थो जे अलाह सिर्फ़ु अने सिर्फ़ु तौजी जी इबादत कयूं था, सिर्फ़ु अने सिर्फ़ु तो वटां घुरूं था, ॿिए कंहिं वटां नथा घुरूं। ऐं पोइ मौलवी साहिबु जेको हीरा कातियार वारा क़ुरान जूं आयतूं पढ़िया, अमुक आयतूं पण कंहिं आयत में जा इहे साबित न करे सघिया जे गैरुल्लाह वटां यानी अलाह खां सवाइ ॿिए वटां पाण घुरी सघूं था, मङी सघूं था, मदद वठी सघूं था। ऐं पढ़े में पण घणियूं ग़लतियूं कयूं, जीअं त फरमायो या जबल सारिया या जबल सारिया, ई सही न आहे। असल में इबारत जेको आहे अरबी जो ईअं या सारियतल जबल, ऐं सारिया जबल वटि वञी करे पनाह घुरो। पोइ मदद घुरणी ई दुनिया वारनि जो हिकिड़ो सुवालु आहे जेको अलाह पाक वटां सवाल कयूं था, इहे मदद रही ऐं अलाह ताला वटां उहो ज वस्तु घुराबी जेको अलाह जी शान जे लाइक़ु हुए। ईअं पाण न चई सघूं जे अलाह मूंखे जुती बनाए ॾे या मूंखे गॾे मथे काठियूं करे ॾे, मुंहिंजे उठ मथे पाखड़ो चाढ़े ॾे, इहे ॻाल्हि मामूली ॻाल्हि आहिनि। अलाह ताला वटां उहो मदद मंगाबियूं जेको अलाह जी शान जे लाइक़ु हुए, जीअं त अलाह मूंखे औलाद ॾे, मूंखे रिज़्क ॾे, मूंखे तंदुरुस्ती ॾे, अहिड़ियूं वस्तू मिड़े अलाह ताला वटां घुराजे। ॿियूं नंढियूं वस्तू पण पाण अलाह ताला वटां घुरी सघूं, हर वस्तू अलाह ताला वटां घुराई खपे, पण अलाह जी शान जेको आहे, अलाह जी ऊंची जेको शान आहे, उन शान खे कॾहिं भुलियो न खपे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे जिन वटां मदद घुरियूं, तंहिंजो पीर साहिबु ज़िक्र कयूं त जिन वटां मदद घुरणी ईअं जाए पंहिंजे नौकर वटां कमु गिणणो। जिन जेको आहे सुलेमान अलैहिस्सलाम वटि नौकर हुआ, ख़ादिम हुआ, ग़ुलाम हुआ, त उन वटां उन कमु गिणो जीअं पंहिंजे पाण नौकर वटां, ग़ुलाम वटां, ख़ादिम वटां कमु गिनो था। अने या सारियतल जबल जे मदीने में वेही करे उमर रज़ी अलाह ताला चयो हो जे ए जबल सारिया में पनाह गिनो, पनाह गिनो, ए दुश्मन उथी आनो, इहा हदीस सही न आहे। पोइ जेको हदीस क़ुदसी पीर साहिबु पढ़िया जे अलाह ताला फरमाए थो मुंहिंजो बानो लगातार मुंहिंजी इबादत करे थो, नफ़िल नमाज़ पढ़े थो, नफ़िल अमल करे थो, त आउं उनखे एतिरो ओॾो थियां थो, उन सां एतिरी मोहबत कयां थो जे उनजी अखि बनी वञा, उनजो कनु बनी वञा, उनजी ज़बान बनी वञा,
उनजो हथ बनी वञा, उनजो पैर बनी वञा, त इहो जेको रही इन जो मतिलबु जेको आहे सही सही बयानु पीर साहिबु न ई कयूं। सही सही मतिलबु ई आहे जे अलाह ताला ईअं चए थो जे उन बहाने जे आउं एतिरी मदद कयां थो जे उनजो उथियणु विहणु खाइणु पीअणु न्याणु सुहिणु हर को कमु अलाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ थी वञे थो। यानी उनजी अखि जी आउं हिफ़ाज़त कयां थो, हराम नियारे खां उनखे बचायां थो, उनजे कने जी हिफ़ाज़त कयां थो, हराम सुणे खां उनखे बचायां थो, उनजे हथें जी हिफ़ाज़त कयां थो, जो हराम खाधे खां उनखे बचायां थो, ऐं उनजे पॻनि जी हिफ़ाज़त कयां थो, यानी हराम जॻह मथे वञे खां उनखे बचायां थो। इन हदीस जो मतिलबु ई आहे। पण पीर साहिबु जेको रहिया, मौलवी साहिबु जेको रहिया, इहे त ईअं पिया चइनि जे इन हदीस जो मतिलबु ई आहे जे पाण वली वटां घुरूं, न ई किथे पण साबित नथो थिए। तंहिंखां सवाइ असीं क़ुर मां ॿियूं पण आयतूं पेश कयूं था जंहिंमें जा इहे साबित थिए थो जे अलाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां पण घुरणो जाइज़ न आहे। जीअं त सूरह अहकाफ़ जी आयत नंबर 5 में आहे, अलाह फरमाए थो वमन अदल्लु मिम्मन यदउ मिन दूनिल्लाह मन ला यस्तजीबु लहु इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून। जे उन इंसान खां वधारे गुमराह ॿियो केरु हूंदो जेको अलाह खां सवाइ अहिड़े खे पुकारे थो जेको क़यामत जे ॾींहं सुधी उनजे सवाल जो जवाबु कीन ॾेई सघंदा, क़यामत जे ॾींहं सुधी उनजी पुकार खे सुणी कीन सघंदा। अने हालत इहा आहे जे जंहिंखे ई पुकारीए पिया उन जी पुकार खां उहो पिन गाफ़िल आहिनि। ने ॿई आयत सूरत जिन जी आयत नंबर 20 जंहिंमें अलाह फरमाए थो कुल इन्नमा अदउ रब्बी वला उशरिकु बिही अहदा। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे आउं त मुंहिंजे रब खे पुकारियां थो, उनजे साथ ऐं कंहिंखे पण शरीक नथो बनायां। यानी अलाह खां सवाइ जेको इंसान ॿिए कंहिंखे पुकारे थो उहो अलाह जे साथ उनखे शरीक बनाए थो, अने शिरक कॾहिं माफ़ कीन थींदो। पोइ अलाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम ॾींदे सूरह आराफ़ आयत नंबर 188 में फरमाए कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला दर्रन इल्ला मा शाअ अल्लाह वलौ कुन्तु अअलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैरि वमा मस्सनी अस्सू इन अना इल्ला नदीरुन व बशीरुन लिक़ौमिन युमिनून। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे आउं मूं पिंडला करे पण नफ़े अने नुक़सान जो मालिक न आहियां। हाँ, मूंखे नफ़ो अने नुक़सान उज मिले थो जेको अलाह रब्बुल आलमीन चाहे थो। अने जेकॾहिं मूं वटि ग़ैब जो इल्मु हुए ऐं ग़ैब ॼाणंदो हुआं त आउं घणियूं भलायूं जेको आहे बीरियूं करे लाहियां, अने कॾहिं मूं मथे तकलीफ़ न अचे, पण आउं ग़ैब नथो ॼाणां। आउं त सिर्फ़ु उन इंसान लाइ करे जेको ईमान वारा आहीं उन खे अलाह जे अज़ाब खां द्रिजाइला अने अलाह जी जन्नत अने रहमत जी ख़ुशख़बरी सुणाइण लाइ करे पैगम्बर बनी ने आयो या। अफ़सोस मौलाना अब्दुर्रहीम फरमायो अफ़सोस इन ॻाल्हि मथे आहे जे क़ुर करीम जूं अहिड़ियूं आयतूं वाज़े आयतूं तंहिंजे मुक़ाबले में माण्हू खोटा किस्सा खोटियूं कहाणियूं खोटियूं रिवायतूं उहो बयानु पिया कई। हक़ीक़त में अलाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां घुरणो मङणो इहा त बुत परस्ती आहे। यानी पुते खे पूॼियूं तंहिं भले ने अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारियूं तंहिं भले। जेको पण माण्हू अलाह खां सवाइ ॿिए खे पुकारीए था अने अलाह ताला जे इल्म में कुदरत में उन खे शरीक ठहिराइनि था उहो मुशरिक आहिनि। अलाह रब्बुल आलमीन त पाण खे इहो हुकुम ॾिनई जे पाण शिरक न कयूं, पंहिंजे दीन खे पाण सचो ने ख़ालिस दीन बनायूं। ख़ालिस जो मतिलबु ई आहे कि जंहिंमें कीअं मिलावट न हुए, यानी सिर्फ़ु अने सिर्फ़ु अलाह जी इबादत हुए, सिर्फ़ु अने सिर्फ़ु अलाह ताला वटां घुरणु अने मङणु हुए। ॿिए कंहिं वटां घुरणो, ॿिए कंहिं वटां मङणो, ॿिए कंहिंखे सजदो करणो, ई सम्झी लाहियो इन इबादत में मिलावट थी वई। अने मिलावट वारी वस्तु कंहिंखे पण पसंदि नथी हुए त अलाह खे कुला पसंदि हूंदी। अलाह फरमाए वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। जे माण्हूअ खे ई हुकुम ॾिने में आयो आहे जे मिणी वस्तुअ मां हथ कढी सिर्फ़ु अने सिर्फ़ु ख़ालिस अलाह ताला जी इबादत कई। पण अफ़सोस इन ॻाल्हि ते जे माण्हू इन वस्तु खे सम्झनि नथा। ई मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी तक़रीर हुई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 20 आख़िर साम्हूं बयानु करे मचे थो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो मेन मुनाज़रा डूंज तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि हलाई पई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जरा पिंड जी तक़रीर मुकम्मल करे वेठा तर पीर ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी हुआ, उहो उथिया उन चयो
जे मौलवी साहब चवनि था जे असीं क़ुरान मां अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां पण मदद घुरणी ई साबित न करे सघियासीं अने साबित करे पण की न सघंदासीं। ई मौलवी साहब चयो हुयो, पण हक़ीक़त में असीं साबित करे ॾेखारियूं था। क़ुरान करीम जी इहा आयत है, अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ऐं ईमान वारा ऐं सब्र अने नमाज़ वटां मदद मंगो, अल्लाह ताला सब्र करे वारे भेरो आहे। अने ॿई दलील इहा आहे, जॾहिं ईसा अलैहिस्सलाम फरमायो व उबरिउल अकमह वल अबरस व उहियल मौता बिइज़्निल्लाह, जे आऊं बीमार माण्हुनि खे, जंहिंखे कोड़ जी बीमारी हुए, जंहिंखे ॿई क़िस्म जूं बीमारियूं हुए, त अहिड़े बीमार खे आउं तंदुरुस्त ना निमरा कयां थो अने मोले माण्हुनि खे अल्लाह जे हुक्म से आउं जीअरा कयां थो। त पोइ ईसा अलैहिस्सलाम जेकॾहिं बीमार खे तंदुरुस्त चङा भला करे सघनि था, मोले खे जीअरा करे सघनि था, त उहो नफ़े नुक़सान जा मालिक कुला न आहिनि अने पाण उन्ही खे कुला न पुकारे सघूं। अने जेको मौलवी साहब इहा आयत पढ़िया, वमन अदल्लु मिम्मन यदउ मिन दूनिल्लाह, जे उन इंसान खां वॾो गुमराह केरु हूंदो जेको अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारे। त ई आयतूं अने अहिड़ियूं ॿियूं क़ुरान में जेकी पण आयतूं आहिनि, इहे उन्ही माण्हुनि लाइ करे आहिनि जेको बुतनि खे पुकारींदा हुआ। असीं बुतनि खे नथा पुकारियूं बल्कि वली अने नबी खे पुकारियूं था। अने इहा वस्तु जेको आहे नबी अने वली खे पुकारणु जाइज़ आहे। इहा तफ़सीर इब्न अब्बास में लिखियलु आहे, जेको क़ुरान जो हिसो आहे। अने हिकिड़ी हदीस शरीफ़ में आहे, जे हिकिड़ो अंधो इंसान नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि नाबीन इंसान आयो न, चऊं जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजूं अखियूं ऐं सही करे ॾियो। पोइ उन जूं अखियूं सही थी वियूं। इहे अखियूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही करे ॾिनो। अल्लाह ताला उनखे अंधो कयो हुई, नाबीन कयो हुई, त उनखे अखियूं कंहिं ॾिनियूं? अल्लाह जे नबीअ ॾिने। तंहिंखां सवाइ आदम अलैहिस्सलाम जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो गिणो त उन जी तौबा क़बूल थी। इहे पीर साहिब जी तक़रीर हुई। पण इन पीर साहिब जी तक़रीर में इहा मालूम थी थो जे पीर साहिब जेको रहिया उहो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह करता पण वॾो दर्जो ॾियनि पिया। जे अल्लाह ताला नाबीन कयो हुई, उनखे अल्लाह जे नबीअ जेको आहे अखियूं ॾेई ॾिने। अल्लाह ताला जे इजाज़त से को इंसान कंहिंखे पण नाबीन खे बीनो न करे सघे, अखियूं न ॾेई सघे। तंहिंखां सवाइ इहा जेको रिवायत आहे इहा खोटी आहे, इन जो कोई सबूत न आहे। न त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम हुआ जेको नाबीन हुआ, पण अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो अखियूं सही करे न ॾिनो। जी क़ुरान में मशहूरु सूरह अबस व तवल्ला अन जाअहुल अअमा, इन आयत में नाबीन साहबी जो ज़िक्र आहे, जंहिंजो नालो अब्दुल्ला बिन उम्मे मखतूम हो। अब्दुल्ला बिन उम्मे मखतूम हो। उन साहबीअ जूं अखियूं न वयूं, पण अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं पण उनखे न चवनि त अखियूं सही करे ॾियां। मौलवी अब्दुर्रहीम बच्छमी रहमतुल्लाह अलैह पीर साहब जी तक़रीर जो जवाब ॾियण लाइ करे उभा थिया ने फरमायो, वत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि आलिहतन लअल्लहुम युनसरून वला यस्ततीऊन नस्रहुम वहुम लहुम जुंदुम मुहज़रून। अने इन अल्लाह खां सवाइ ॿिए खे माबूद बनायो हुयो, एतिरे लाइ करे जे थी सघे उहो इन जी मदद कई, पण मदद करे जी ताक़त इन में न आहे। बल्कि ई जेकी रहिया जंहिंखे माबूद बनाए वेठा आहिनि पीर ऐं वली बुज़ुर्ग खे, इहे त पिंड मड़े अल्लाह जी ख़िदमत में, अल्लाह जे दरबार में अल्लाह खे साम्हूं हाज़िर थिए वारा आहिनि। इहा आयत जेको आहे एक गुमराह पीरें गुमराह मौलवी मथे बिल्कुलु सच्ची साबित थिए थी। जीअं त केतिरा मुरीद अहिड़ा आहिनि जेको पिन जे मुर्शिदनि खे, पिन जे पीरें खे, वलीअ खे, बुज़ुर्गनि खे मदद में अने मुश्किल कुशाईअ में उमेदूं रखी करे पुकारीनि था। ने महीनों साल जा साल, महीने जा महीना उन जूं दरगाहूं, उन जूं खानकाऊं पंहिंजा चकर लॻाइनि पिया, जंहिंमां उनखे कीअं पण फ़ाइदो नथो थिए। पर हा ई फ़ाइदो थिए थो जेको मुर्शिद वेहे थो, जेको पीर वेहे थो, उनखे मुफ़्त में पैसा पण मिलनि था, मुफ़्त में ख़िदमत मिले थी। त ई मड़ इन आयत में अची वञे था। तंहिंखां सवाइ ॿई हिकिड़ी आयत आहे जंहिंमें अल्लाह खां सवाइ ॿिए वटां घुरणो ही केतिरो ख्वारीअ जो कमु आहे। तंहिंखे अल्लाह ताला बयानु कयईं सूरह आल इमरान जी आयत नंबर 64 में,
قل يا أهل الكتاب تعالوا إلى كلمة سواء بيننا وبينكم ألا نعبد إلا الله ولا نشرك به شيئا ولا يتخذ بعضنا بعضا أربابا من دون الله فإن تولوا فقولوا اشهدوا بأننا مسلمون. जे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे अहले किताब यानी ईसा यानी यहूदिया अचो ऐं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेको पंहिंजे दरमियान बराबरि आहे, हिकिड़ो अहिड़ो कलमो, अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो ॿोल जेको पाण ॿिन्ही लाइ करे बराबरि आहे, पाण उन मथे मुतफ़िक़ थियूं, एकता कयूं, इतिहाद कयूं। ने उहो ॿोल ई आहे जे अल्लाह खां सिवा पाण कंहिंजी पण इबादत न कयूं अने अल्लाह जे साथ कंहिंखे पण पाण शरीक न बनायूं ने पाण मुंहिंजा हिक ॿिए खे को पण रब न बनाए अल्लाह खे छॾे करे। पोइ जेकॾहिं उहो माण्हू ॻाल्हि न मञे, मुंहुं फेरे भॼे त ऐं मड़े मुसलमान चओ जे असीं जेको रहियासीं पक्का अने सचा मुसलमान आहियूं, तंहिं मथे गवाह रहिजा। हाणे आलिमे खे या पिंड मां कंहिंखे रब बनाए जो मतिलबु ई आहे जे उन जी हर ॻाल्हि जेको आहे उहा मञी गिरणी, चाहे सची वे या कूड़ी वे, अल्लाह जी ॻाल्हि ते ध्यानु न ॾियणो। जीअं त हाणे अहिड़ो दौरु पियो हले, मौलवी अब्दुल बच्छमी चवनि था जे हिन वक़्तु कुझु को इंसानु नमाज़ में रफ़ा यदैन करे हथ मथे खणे या इमाम पुठियां सूरह फातिहा पढ़े का आमीन वॾे सर चए, पोइ उनखे पुछे को माण्हू जे ईअं तूं कुला कईं, रफ़ा यदैन कुला कईं थो, सूरह फातिहा वॾे सर कुला पढ़े थो, वॾे सर आमीन कुला चए थो, त उहो जवाबु ॾिए थो जो हदीस में लिखियल आहे तॾहिं आउं ईअं कयां थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे न सुन्नत आहे त माण्हू उनखे कुटे लाइ करे तयारु थी था, उनखे कुटीं था, मारीं था जे ई मड़ न कजां, उनखे मस्जिद में अचण था ॾींहुं। पण उते जेकॾहिं को इंसानु रफ़ा यदैन करे वॾे सर आमीन चए, वॾे सर सूरह पढ़े, को माण्हू उनखे पुछे तूं कुला कईं थो त उहो चए आउं शाफ़ई आहियां, इमाम शाफ़ई खे मञा थो, एतिरे लाइ करे ईअं मड़े कयां थो, त माण्हू उनखे कीअं नथा चवनि, त चवनि था भले तो इमाम शाफ़ी खे मञे थो त भले रफ़ा यदैन कर, सूरह फातिहा पढ़, आमीन वॾे सर चओ, कीअं वांदो न आहे। त न्यारियो नबीअ जो नालो गिने मथे माण्हू कुटी पिया अने इमाम शाफ़ी जो नालो गिने मथे माण्हू छॾी पिया, यानी नबी कथा पण ऊंचा दर्जा इन आलिमे खे ॾेई छॾियो आहियूं, इमाम खे ॾेई छॾियो आहियूं। अने क़ुरान जी आयत अरबाब मिन दूनिल्लाह जो मतिलबु ई आहे जे इन पंहिंजे आलिमे खे, पंहिंजे इमाम खे रब बनाए लाथो आहियूं। उन जी हर की ॻाल्हि जेको आहे हलाल वे, हराम वे, सही वे, ग़लति वे, जाइज़ वे, नाजाइज़ वे, त उन जी ॻाल्हि मञे था, अल्लाह जी ॻाल्हि खे भुली वञे था। पीर साहिब खे असां केतिरे फेरा चयो जे पिन जे दावे लाइ करे सबूत ॾींहुं क़ुरान में जा या हदीस में जा, सही हदीस में जा, पण पीर साहिब अहिड़ो को पण दावो जेको कयूं तंहिंजी उहो सबूत न ॾेई सघिया। उन क़ुरान करीम जी जेको आयत पढ़िया आहीं जंहिंमें लिखियलु आहे जे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन, जे ए ईमान वारा ऐं अल्लाह वटां नमाज जे ज़रिए अने सब्र जे ज़रिए मदद घुरो, अल्लाह सब्र वारे भेरो आहे। त इन आयत जो जेको मतिलबु आहे उहो पीर साहिब जेको आहे ग़लति बयानु कयो आहियूं। न पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे हिते जेको नमाज़ वटां अने सब्र वटां मदद घुरणी तंहिंजो मतिलबु कहिड़ो आहे। हिन जो मतिलबु ई हरगिज़ न आहे जे ए नमाज़ तूं मुंहिंजी मदद कर, ए सब्र तूं मुंहिंजी मदद कर, कुला नमाज़ अने सब्र न सुणी सघे अने न मदद करे सघे। पोइ अल्लाह ताला जेको हिते हुकुम ॾिने तंहिंजो मतिलबु ई आहे जे ए ईमान वारा ऐं नमाज़ पढ़ी ने अल्लाह जी मदद घुरो ऐं सब्र करे ने अल्लाह जी मदद घुरो। यानी नमाज़ पढ़ंदा तव्हांखे अल्लाह जी मदद मिलंदी ऐं सब्र कंदा तव्हांखे अल्लाह ताला जी मदद मिलंदी। पण पीर साहिब जेको आहे उहो त माण्हूअ खे गुमराह करणु चाहिनि था, तंहिं लाइ करे आयत जा मतिलबु जेको आहे खोटा बयानु कयूं पिया। हाणे मुसलमानो, मौलाना अब्दुल बच्छमी चवनि था, ए मुसलमानो नियारियो त खरा कि क़ुरान जूं कहिड़ियूं कहिड़ियूं आयतूं पयूं वई वाज़े वाज़े साफ़ साफ़, जंहिंमें अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारणो जाइज़ न आहे। तंहिं हूंदे पीर साहिब जेको रिया ई कहिड़ियूं आयतूं खणी कहिड़ा मतिलबु बयानु करे न माण्हूअ खे गुमराह कयूं पिया। क़ुरान करीम में त अल्लाह चए इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, जे ईमान वारा त चए त अल्लाह असीं ख़ालिस अने ख़ालिस तो जी इबादत कयूं था अने ख़ालिस तो वटां ज मदद घुरूं था। पोइ मौलवी हाणे मड़े केॾा पिया वञे, जेकॾहिं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां दुआ घुरणी त ई शिरक आहे। कुल दुआ जेको इबादत आहे ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पण इबादत करणी शिरक जो कमु आहे। अने शिरक जे बारे में अल्लाह फरमाए इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा।
जे जेको पण इंसान शिरक कंदो त अल्लाह ताला इन शिरक के माफ़ की न कंदो। शिरक खां सवाइ ॿिया जेको गुनाह रहिया अल्लाह ताला चाहींदो त माफ़ करे छॾींदो। अने जंहिं पण इंसान अल्लाह जे साथ शिरक कयो त उहो इंसान गुमराहीअ में अॻऊं निकिरी वियो। ऐं ॿई आयत में आहे वमन युशरिक बिल्लाहि फ़क़द इफ्तरा इस्मन अज़ीमा, यानी जंहिं पण इंसान अल्लाह जे साथ शिरक कयो त उन अल्लाह ताला मथे वॾो हिकिड़ो कूड़ घड़ियो आहे, वॾो गुनाह जो कमु कयो आहे। त इहे शिरक आहे जेको माफ़ नथो थिए। त दुआ पण हिकिड़ी इबादत आहे अने दुआ जेको रही अल्लाह खां सवाइ ॿिए पाण कंहिं वटां पण घुरी न सघूं। कुला इबादत अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पण जाइज़ न आहे। ई पाण हर नमाज़ में हर रकात में इक़रार कयूं था इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। पोइ हिकिड़ी ॿई क़ुर जी आयत आहे सूरह माइदा जी 72 नंबर मन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहुन नार वमा लिज़ालिमीन मिन अंसार। जेको पण अल्लाह जे साथ शिरक कंदो, ॿिए कंहिंखे शरीक बनाईंदो, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत कंदो त अल्लाह ताला उन इंसान मथे जन्नत खे हराम करे छॾियईं। उन जो ठिकाणो दोज़ख आहे अने अहिड़े ज़ालिमे खे बचाए वारो केरु न आहे। पोइ हिकिड़ी आयत आहे सूरह माइदा जी 86 नंबर अल्लाह फरमाए थो कुल अतअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यमलिकु लकुम दर्रन वला नफ़अ वल्लाहु हुवस समीउल अलीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे ए नसरानियो ऐं ईसा अलैहिस्सलाम जी इबादत कयो था, हालांकि नफ़े अने नुक़सान जो मालिक अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न आहे। अल्लाह सुणण वारो, अल्लाह इल्म वारो आहे। इहा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी तक़रीर हुई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुनाज़रा डूंज तंहिंजो सिलसिलो जारी है। एपिसोड नंबर 21 मूं आके साम्हूं पेश करे अचे थो। काल जी तक़रीर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी पासो ई त मुनाज़रे में इन तक़रीर जो जवाबु ॾियण लाइ करे पीर साहिबु उबा थिया। फरमायो जे वत्तख़दू मिन दूनिल्लाहि आलिहतन लअल्लहुम युनसरून। इहा आयत जेको मौलवी साहब पढ़िया आई, इहा आयत बुतनि जे बारे में, पीरनि ऐं वलीअ जे बारे में न आई। ॿई जेको आयत रही कुल अतअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यमलिकु लकुम दर्रन वला नफ़अ, इन में जेको लफ़्ज़ मां आयो आहे, मां अरबीअ में, ई लफ़्ज़ साह वारी वस्तु लाइ करे या अक़ल वारी वस्तु लाइ करे नथो अचे, बल्कि अहिड़ी वस्तु लाइ करे अचे थो जंहिंमें साह न वे न जंहिंमें अक़ल न वे। त हिते जेको आहे ई लफ़्ज़ बुतनि लाइ करे आयो आहे, को बुतनि में साह नथो वे। त जेको अल्लाह चए थो जेको ऐं अहिड़ी वस्तुअ जी इबादत कयो था जेको आला करे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि। त मां जेको आहे हिते इन से मुराद बुत आई। कुला बुत में साह नथो वे, त जंहिं वस्तु में साह न वे तंहिं लाइ करे अरबीअ में मां जो लफ़्ज़ अचे थो। त इहा आयत जेको रही ई पीर पैगंबर नबीअ जे बारे में न आई। कुला त पीर पैगंबर वली नबी में साह वे थो, त इहा आयत बुत जे बारे में पीर साहब फरमायो। ऐं टई जेको आयत मौलवी साहब पढ़िया वमन अदल्लु, इहा आयत जेको रही इहा आयत पण बुतनि जे बारे में आहे। तिरमिज़ी में हदीस कुदसी में आयल आहे जे आऊं बाने जा कन अने हथ बनी वञा थो। अने हज़रत उमर जबल सारिया चई करे मुसलमान जी मदद कयो हो। अने बुखारी शरीफ़ में पण अचे थो जे बाबुल इस्तिआन बिल मसाकीन, जे मिसकीन वटां मदद घुरणी। त मदद घुरणी हिकिड़ी अलॻि वस्तु आहे, इबादत करणी हिकिड़ी अलॻि वस्तु आहे। असीं वली वटां मदद घुरूं था, इबादत नथा कयूं। ऐं तारीख़ जी किताब में वाक़ियो लिखियलु आहे जे हिकिड़ो आराबी यानी देहाती गाम जो रहे वारो इंसानु बद्दू आयो ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मथे मौजूदु रही करे अल्लाह जे नबी जे रोज़े मथे उभी करे ने इहा आयत पढ़ियो जे वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अंफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सूरह निसा आयत नंबर 64। इन आयत जो तर्जुमो ई आहे जे जहिड़ा उहो माण्हू गुनाह करे वञे त पंहिंजे नफ़्स मथे ज़ुल्म कयईं त उहो वटि हली अचें त ऐं अल्लाह ताला वटां उन लाइ करे इस्तिग़फ़ार कयो, अने उहो पिंड इस्तिग़फ़ार कयईं, गुनाह जी माफ़ी मंगे
त अल्लाह ताला उन खे माफ़ु करे छॾे ऐं अल्लाह ताला खे ॾिसंदा जे केतिरो तौबा क़बूल करे वारो रहीम आहे। त इन आयत में आयो आहे जे जहिड़ा उन वटि गुनाह थिए तहिड़ा अल्लाह जे नबी वटि हली ने अचें। एतिरे लाइ करे उहो आराबी अल्लाह जे नबीअ जी क़बर मथे आयो, रोज़े मथे आयो, जे इन आयत में अल्लाह चए जे नबीअ वटि अचो। त नबीअ वटि अचिणो, नबीअ जी क़बर या रोज़े मथे उभी करे दुआ घुरणी, सवाल करणा, इन आयत में मालूम थिए थो जे जाइज़ आहे। त इन जो जवाबु ई आहे जे क़ुर में इन अंदाज़ जूं घणियूं आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चयो वियो आहे आट अचें त आं वटि अचें। त ई जेकी पण वस्तू आहीं इहा आयतूं जेकी आहीं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे साथ ख़ासि आहीं, मौत पुठियां न। जीअं त क़ुर में आहे जे इन लदीन युबाइऊनक, बेशक उहो साहबा किराम जेको आंजी बैत कयूं ते। त हिते बैत कॾहिं कयूं ते? मौत खां बाद न, बल्कि ज़िंदगीअ में। इज़ा जाअकल मुमिनातु युबाइअनक, जर मोमिन औरतूं आं वटि अचें बैत करे ला करे, त इहे पण ज़िंदगी जे साथ ख़ासि आहे। इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून, जर मुनाफ़िक़ आं वटि अचें था, त इहे अचणु जेको हो ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे साथ ख़ासि हो। ज़िंदगीअ खां बाद जेको आहे ई आयतूं रहियूं, उन जो माना न मफ़हूम उहो की न रहंदो जेको अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ में ख़ासि हो। जेकॾहिं आयत जो मतिलबु हू जे आं वटि अचें था यानी आंजी क़बर मथे अचें था, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां बाद साहबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हूंदे अबू बकर सिद्दीक़ जी बैत कुला कई, उनखे ख़लीफ़ो कुला बनाई। न बनायो खपे, अल्लाह जे नबी मौजूदु हुआ त कुला बनायो। इहो हुनजो जवाबु हो जेको ॾिने में आयो। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पछमी रहमतुल्लाह अलैह उभा थिया अने चऊं जे पीर साहिबु जेको रहिया उहा ॻाल्हि कई था जे क़ुर में जेको मां जो अख़र आयो आहे मां, ई उन वस्तु लाइ करे आयो आहे जंहिंमें साह न हुए। पण इहा ॻाल्हि ग़लति आहे। पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे क़ुर में मां जो जेको अख़र आयो आहे इहो उन माण्हूअ लाइ करे पण आयो आहे जंहिंमें साह वेहे थो। त अहिड़ियूं घणियूं जॻहियूं आहिनि जेको असीं तव्हांखे ॾेखारे सघूं था। जीअं त सूर निसा आयत नंबर 24 में अल्लाह फरमाए थो वल मुहसनातु मिनन निसाई इल्ला मा मलकत ऐमानुकुम, यानी वो औरतूं जंहिंजा धणी अञा जीअरा हुआ ज़िंदा हुआ त उन औरतें से निकाह करणु आ मथे हराम आहे। हाँ, मगर उहो औरतूं जेको बांदियूं हुई, लौंडियूं हुई जेको आहियूं, त उन से ऐं मुलाक़ात करे सघो था, मिली सघो था। त हिते मां जो जेको अख़र आयो आहे इल्ला मां मलकत, त इहा मां जेको आहे इन से मुराद औरतूं आहिनि। त औरत में साह पण वेहे थो, औरत में अक़ल पण वेहे थो। त मां जो जेको अख़र आहे इहा अक़ल वारे लाइ करे अने साह वारे लाइ करे पण अचे थो। इहा पीर साहिब खे ख़बर न आहे। अने पोइ वला तनकिहू मा नकह आबाउकुम, अल्लाह फरमाए ऐं उन औरतें से निकाह न कयो जंहिंसे आंजे पिया निकाह कयईं। यानी जेको आंजो माउ बनी वञे, पोइ सॻियो माउ आहे या मतरियो माउ, जंहिंसे आंजे माउ आंजे पीउ जेको निकाह कयईं उन से निकाह न करियो। त हिते पण माउ जो अख़र आयो आहे। त माउ से मुराद हिते कोरो आहे उहा माउ जंहिंसे पंहिंजे पीउ निकाह कयो हुई, उन से निकाह पाण न करे सघूं। त इन मां पण मालूम थियो जे माउ जो अख़र जेको आहे इहा अक़ल वारे लाइ, सुध वारे लाइ, सम्झ वारे लाइ, साह वारे लाइ करे अचे थो। सूर काफ़िरून में जेको अचे थो पाण माड़े पढ़ूं था वला अंतुम आबिदून मा अअबुद, अने ऐं उन रब जी इबादत नथा कयो जंहिंजी आऊं कयां थो। मां हिते जेको अख़र आयो आहे अल्लाह लाइ करे आयो आहे। त कोरो अल्लाह अक़ल वारो न आहे, अल्लाह साह वारो न आहे। त पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे आयत में मां जो अख़र जेको आहे ख़ाली गैर अक़ल वारे लाइ करे साह जंहिंमें न उन लाइ करे नथो अचे, बल्कि मनी लाइ करे अचे थो। त हाणे इन खां अलावा मौलवी साहिब जेको रहिया उन पीर साहिब इब्न अब्बास जी तफ़सीर जो हवालो ॾिनो हुयो, पण इहा ॻाल्हि पण खोटी आहे। इब्न अब्बास जी तफ़सीर में अहिड़ो कंहिं लिखियलु न आहे। पीर साहिब जेको आहे खोटी ॻाल्हि इब्न अब्बास के साम्हूं वारीअ पिया। जेकॾहिं इब्न अब्बास जी तफ़सीर में जेको पीर साहिब चयो हुयो उहो ॾेखारी असांखे, त मौलवी साहिब फरमायो ऐं हिते हिकिड़ो 1000 रुपया इनाम पीर साहिब खे हिते ई ॾियां। जेको पीर साहिब रहिया इहे माण्हूअ खे धोखो ॾियनि था, माण्हूअ खे गुमराह कयूं था, वसीले जी ॻाल्हि खणी अचनि था। जेको मौज़ू न ॿार आहे, पंहिंजी ॻाल्हि हले पई जे गैरुल्लाह वटां यानी अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां मदद न घुरणी। पण पीर साहिब जेको रहिया असल ॻाल्हि मथे उभी नथा अने ॿियूं ॻाल्हियूं चालू करे छॾीनि था। पाण इहा ॻाल्हि कयूं पिया जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारणो ई मणी खां वॾी गुमराही आहे, न शिरक आहे। पोइ पीर साहिब चऊं जे असीं पीरें या वलीअ नबीअ खे पुकारियूं था, दुआ घुरूं था, इबादत नथा कयूं। पण पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे दुआ मुख़ल इबादत, जे दुआ जेको आहे इहा त इबादत आहे। भई हदीस में अचे थो दुआ हुअल इबादत, दुआ जी इबादत आहे। त जंहिं वटां दुआ घुरो था त सम्झी लाहियो उनजी इबादत कयो पिया। पण पीर साहिब खे अरबी जी ख़बर न आहे, एतिरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पिया।
ने काल जेको मौलवी हुआ कातियार वारा उन पण जबल सारिया चऊं उन पण ग़लती कयूं ने अॼु पीर साहब पण उज अखर जबल सारिया चए पिया पण ई अखर सही न आहे अने ई वाक़ियो पण सही न आहे। मके जा जेको मुशरिक हूंदा हुआ उहे पण अलाह खे मञंदा हुआ पण उहो अल्लाह जी सिफ़त में ने अल्लाह जी इबादत में जेको ॿिए खे शरीक कंदा हुआ न त उहो पण चवंदा हुआ जे अल्लाह हिकिड़ो आहे रब आहे उन वस्तु खे उहे मञंदा हुआ पण उहो सिफ़त में ने इबादत में अल्लाह जा शरीक ॿिया बनाईंदा हुआ ने पीर साहब जेको रहिया उहो पण उन ई टंग मथे तरीक़े मथे हली करे न अल्लाह जा ॿिया शरीक बनाई पिया कंहिं वटां दुआऊं घुराइनि पिया कंहिंखे हाजत रवा चए पिया कंहिंखे मुश्किल कुशा चए पिया कंहिंखे औलाद ॾियण वारो चए पिया कंहिंखे शिफ़ा ॾियण वारो चए पिया इहे मिड़ई अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि अल्लाह जी सिफ़त में ॿिए खे शरीक कईं पिया। ने ॾिसो कलमो जेको शहादत जो कलमो पाण पढ़ूं था उन में अचे थो अब्दुहु व रसूल यानी अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा बाना ने अल्लाह पाक जा रसूल आहिनि त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारणो शिरक आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण अल्लाह जा बाना आहिनि त दुनिया में जेकी पण इंसान आहिनि मिड़ई अल्लाह जा बाना आहिनि अने अल्लाह जे बाने खे पाण न पुकारे सघूं अल्लाह पिंड खे पुकारे सघूं। इन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं पीर साहिबु हिकिड़ी पण आयत असांखे कढी ॾेखारी जे अल्लाह जे बाने खे पाण पुकारे सघूं था त मौलवी साहिबु फरमायो जो उन पीर साहिब खे आऊं 1000 रुपया इनाम हिते अची ॾेई ॾियां। तंहिंखां सवाइ अल्लाह खां सवाइ ॿिए लाइ करे पीरनि लाइ करे पंहिंजी खेतीअ मां पैसे मां माल मां मिल्कत में जा हिसो कढणो ब्याम जी देग ने दस्तगीर जो नियाज़ ने गौस जो रोट ने पिथोरी जी कुनी ने इहे मिड़ई शिरक जूं ॻाल्हियूं आहिनि अने जेको अल्लाह कारण खाराइणो अल्लाह कारण जेको अल्फाज़ आहिनि अल्लाह कारण जेको शब्द आहिनि इहे त ईअं इस्तेमालु करे मां चवनि था पण हक़ीक़त में नियत जेको वेहे थी पीरे खे वलीअ खे बुज़ुर्ग खे दरगाह वारे खे ख़ुशि करे जो मक़सदु वेहे थो ने माण्हू जेको रहिया अल्लाह कारण चई करे अने माण्हूअ खे धोखो ॾियनि था पण हक़ीक़त में गैरुल्लाह लाइ करे अल्लाह खां सवाइ ॿिए लाइ करे क़ुर्बानियूं कयूं था ॿिए लाइ करे खारायूं था अल्लाह कारण ई नथो विमड़े। पोइ मौलवी साहिबु फरमायो जे हिकिड़ो माण्हू ईअं खाराए कंहिंखे त उहो माण्हू खासो अने हिकिड़ो उहो माण्हू जेको पीर जे नाले मथे दरगाह जे नाले मथे गैरुल्लाह जे नाले मथे ज़बा करे ऐं पोइ चए अल्लाह कारण खारायां थो त उहो माण्हू ख़राबु माण्हू आहे। पोइ मिसाल ॾिनो जे ॿ ज़ानी आहिनि ज़िना ने बदकारी करे वारा हिकिड़ो माण्हू कंहिं औरत सां ज़िना करे थो त औरत खे अधी चई करे ज़िना करे थो अधी पहिरीं हुनखे अधी चए थो इज़त ॾिए थो मान ॾिए थो अने पोइ हुन औरत सां ज़िना ने बदकारी करे थो ऐं ॿियो इंसान जेको आहे उहो औरत खे अधी नथो चए ईअं हुन सां ज़िना ने बदकारी करे थो त इन ॿिन्ही में ख़राबु कयो ख़राबु उहो माण्हू आहे जेको औरत खे अधी चई ने ज़िना करे मुनाफ़िक़ खबीस इंसान उहो आहे जे औरत खे इज़त ॾिए ख़ासो अखर इस्तेमालु करे न ख़राबु कमु करे त ईअं ज हीअ जेको रहिया अखर त अल्लाह कारण जेको आहे ख़ासो आहे इहे इस्तेमालु कयूं था पण कमु जेको रहियो गैरुल्लाह जे नाले मथे देगूं चाढ़ीनि था जेको कि शिरक जो कमु आहे। पोइ ई चवनि था जे वलीअ खे पीरे खे पुकारणो ई शिरक न आहे ई कार करे सघूं था त पोइ इहा आयत क़ुर करीम जी सूरत तौबा जी आयत नंबर 3 ने 31 इन जो कुझु जवाबु ॾींदा जंहिंमें अल्लाह फरमाए थो वक़ालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह वक़ालत नसारा मसीह इब्नुल्लाह जे यहूदी चऊं जे उज़ैर अल्लाह जो पुत्र आहे ईसाई चऊं जे ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र आहे इहे त इन पिंड जी मोह जूं ॻाल्हियूं आहिनि इहे त इन पिंड जे मोह जूं ॻाल्हियूं आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन इन खे तबाह ने बर्बादु करे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पिया कुफ़र जूं ॻाल्हियूं इहे केॾा वञे पिया। पोइ इन पिंड जे आलमे खे पिंड जे बुज़ुर्ग खे वलीअ खे अल्लाह खे छॾे ने रब बनाए लाथो हुयो ने ईसा अलैहिस्सलाम खे पण रब बनाए लाथो हुयो पण इन खे हुकुम त ई मिलियो हो जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न कजा पण ई पीर ऐं वलीअ बुज़ुर्ग ऐं नबी जूं इबादतूं कयूं पिया त हिते पण इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाब मिन दूनिल्लाह इन पिन जे आलमे खे पिन जे बुज़ुर्ग खे वलीअ खे रब बनाए लाथो हुयो उन जी हर की ॻाल्हि मञे था उन जी इबादत कयूं था उन वटां दुआऊं घुराइनि था उन खे मुश्किल कुशा हाजत रवा सम्झे था ऐं इहा ॻाल्हि जेको भई ईसाई ऐं यहूदीअ पण कंदा हुआ त अल्लाह उन मथे लानत कयईं त ई कमु जेको पण इंसानु कंदो उन लाइ करे लानत आहे। ऐं असांजा जेको पीर साहिब रहिया सामा ई जेको ॻाल्हियूं त वॾियूं वॾियूं कयूं पंहिंजे पैगम्बर से मोहब्बत है नबीअ से मोहब्बत है आले बैत से मोहब्बत है नबीअ से मोहब्बत जा एॾा दावा कयूं था पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं हदीस असीं ॾेखारियूं था त मञे नथा ने किथे अहिड़ो पण थिए थो जे को माण्हू रफ़ यदैन करे वॾे सर आमीन चए का सूर फातिहा पढ़े त उनखे पुछनि था जे कुला पढ़े थो त चवनि था जे हदीस में लिखियलु आहे त कुटीं था ने जेकॾहिं पाण चओ त इमाम शाफ़ी जो ऐं मञंदड़ आहियां हिते करे रफ़ यदैन कयां थो आमीन पढ़ां थो त उनखे कीअं नथा चवनि यानी इमाम से वधारे मोहब्बत आहे नबीअ से ओછી मोहब्बत आहे इहा इन माण्हुनि जी हक़ीक़त आहे।
ये मौलवी अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी तकरीर हुई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।